अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼु असां हिकु अहिड़े मुबारक ऐं ग़ज़ाइयत सां भरपूर मेवे बाबति मालूमात शेयर करे रहियो आहियां, जंहिंजो ज़िक्र क़ुरान पाक में बि आयल आहे। इहो आहे अंजीर। अंजीर जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। कब्ज़ खे घटि करणु ऐं हाज़मो बहितर करण में मददगार साबित थिए थो। दिलि जी सिहत जी हिमायत करे थो ऐं रत जे दबाव खे मुतवाज़न रखण में मदद ॾिए थो। हॾनि ऐं ॾंदनि खे मज़बूत रखण लाइ कैल्शियम ऐं ॿियनि मैदनी जुज़नि सां मालामाल आहे। जिस्म खे तवानाई फ़राहम करे थो, कमज़ोरी घटाइण में मददगार आहे। जिस्म जे सेलनि खे नुक़सानकार आज़ाद ज़रनि खां बचाईंदड़ ऐं कुदरती जुज़ा रखे थो। ग़ज़ाई फाइबर सां भरपूर हुजण सबबि आंद्रनि जी सिहत बहितर बणाए थो। लोह, पोटेशियम, मैग्नीशियम जहिड़नि अहम ग़ज़ाई जुज़नि जो सुठो ज़रियो आहे। इस्तेमाल जो तरीक़ो: ताज़ो अंजीर रोज़ानो 2 खां 4 खाई सघिजनि था। ख़ुश्क अंजीर राति जो पाणीअ में भिॼाए सुबुह जो ख़ाली पेट खाइण सां कब्ज़ में आराम मिली सघे थो। एहतियात: ज़ियाबेतिस वारनि मरीज़नि खे ख़ुश्क अंजीर मुनासिब मिक़दार में इस्तेमालु करणु घुरिजे, छाकाणि त उन में कुदरती खंड वधीक हूंदी आहे। कंहिं बि बीमारी जे इलाज लाइ पंहिंजे डॉक्टर सां मशवरो ज़रूरु करियो। कुदरती नेमतुनि खे पंहिंजो रोज़ानो ग़ज़ा जो हिसो बणायो ऐं सिहतमंद ज़िंदगी गुज़ारियो।